बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह यूसी छेड़ीअ जे लाइ वॾे में वॾी ख़ुशख़बरी आहे। असांजे पाणी ऐं पेट्रोल ते हिकिड़ो गैस जो हिकिड़ो जदीद तरीक़ो ईजाद कयो आहे। हीअ पाणीअ जी बोतल आहे ऐं हीअ पेट्रोल जी आहे। हिन जी लाइनिंग सेटिंग करे असां सिधो चुल्हे में विधी आहे। तव्हां जेको आहे सो भाॼी मानी रधो पको सफ़ा बासानी सां तयारु करे सघो था। तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त गैस जे लोड शेडिंग खां हीउ बहितरीन में बहितरीन तरीक़ो आहे ऐं हिन में एतिरो ख़र्चो बि न आहे। हिन में टोटल 200 रुपया ख़र्चो आहे टोटल पाइप जो ऐं पेट्रोल जो। हे तक़रीबन तव्हांजो 25 ॾींहंनि खां 1 महीने ताईं तव्हांजो हे तक़रीबन सिस्टम हली सघे थो हिकिड़े लीटर ते। हिन में 1 लीटर पेट्रोल आहे, 1 लीटर पाणी विधो आहे असां हिन में। असां हिन जी लेन जेको आहे सो हीअ छिकी आहे, हीअ मिशन जी लेन आहे, सिधो हिन पेट्रोल में थी वञे ऐं इन जी वरी ॿी हिकिड़ी किट पाइप छिकियो आहे हिन पाणी में थो वञे। पाणी वारी किट मां अंदरि वरी हिन मां असां सिस्टम जेको आहे सिधो चुल्हे में विधो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिन जो असां प्रेशर बि असां पंहिंजे हथ सां घटि वधि करे सघूं था। तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु हिन में कोई बि एॾो गैस जो पाइप वग़ैरह नड़ो न आहे छिकियल। हीअ डायरेक्ट ही असां हिन बिजली में कनेक्शन छॾी आहे ऐं हीअ सिस्टम जेको आहे असांजो पाइप जे ज़रिए डायरेक्ट असांजे चुल्हे में वञी रहियो आहे। हिन में पंहिंजे प्रेशर जे हिसाब सां